जरवार शहर में पगवा ज़िला घोटकी तरफ़ां अब्दुल रहीम गबोल जे इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि गुलाम यासीन गबोल, कोड़ो ख़ान गबोल, सिफ़त गबोल, कदीर गबोल, सनाउल्ला गबोल ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घोटकी पुलिस बेगुनाह अब्दुल रहीम गबोल खे हाफ़ राय कयो आहे, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असीं वज़ीर आला सिंध खे अपील करियूं था त बेगुनाह हाफ़ राय कयल अब्दुल रहीम गबोल जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराए उन सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।